पूर्वा लॻ 4 एकड़ ज़मीन जी मालिकियत ख़ासखेली ऐं रामोन बिरादरी में खूनी झेड़ो थी पियो, जंहिंमें 2 भाइरनि समेत 5 ॼणा क़त्ल थी विया आहिनि। मारिजी वेलनि में 4 ॼणनि जो रामोन बिरादरी सां तालुक, जॾहिं त 1 ॼणे जो ख़ासखेली बिरादरी सां तालुक ॿुधायो वञे थो। मारिजी वेलनि में अनवर रायमोन, मदद अली रायमोन, सिद्दीक रायमोन, मजीद रायमोन ऐं अहमद ख़ासखेली शामिल आहिनि, जॾहिं त ज़ख़्मियुनि में गुल हसन, जुम्मन, यूसुफ ख़ासखेली, मीर ख़ासखेली, गुलाम मोहम्मद, वाहिद बख्श ऐं गुलशेर ख़ासखेली शामिल आहिनि। जहिड़े बैदि डीएसपी गोलार्ची शकील सोलंकी जी अॻुवाणी में खूरवा कड़ियो घमर पुलिस सरज़मीन ते पहुची मारिजी वेलनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे तालका इस्पताल गोलार्ची मुंतक़िल कयो। जॾहिं त झेड़े में वॾे जानी नुक़सान थियण बैदि इलाइक़े में ख़ौफ़ हिरास छायल आहे। हिन ॾस में धुरिन इल्ज़ाम हयो आहे त वाक़ियो खूरवा पुलिस जी लापरवाही सबबि पेश आयो। गुज़िरियल ॾींहुं चेट जी फसल जे लाबारे तां ॿिन्ही धुरिन में ॾंद चक थी, जंहिं बैदि ॻोठ जे नेकमर्द सालेह रायमोन खूरवा थाणे ते रिपोर्ट पिणु दर्ज कराई। रिपोर्ट दाख़िल हुजण बावजूद पुलिस सरज़मीन ते अॻुवाट न पहुती, नतीजे में खूनरेज़ी थी। ॿिए तरफ़ वाक़िए बैदि एसएसपी कमर रज़ा जसकाणी तालके इस्पताल गोलार्ची पहुतो ऐं ज़ख़्मियुनि जी अयादत कई। इन मौक़े ते सहाफ़ी सां ॻाल्हाईंदे हुन चयो त अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। हिन वाक़िए बैदि सरज़मीन ते पुलिस पिकट क़ाइम कई वई आहे। झेड़े में ज़ख़्मियुनि फौतियुनि खां अलावा जेको बि मुलविस हूंदो हिन खे बख़्श न कयो वेंदो। हिकिड़ो अफ़सोसनाक वाक़ियो आहे, इंसानी जानूं ज़ाय थियूं आहिनि, जंहिंमें कुल 5 माण्हू फौती आहिनि, 4 हिकिड़ी धुर जा ऐं हिकिड़ो ॿी धुर जो आहे, ऐं 7 ज़ख़्मी आहिनि, जंहिंमां 5 हिकिड़ी धुर जा आहिनि ऐं 2 ॿी धुर जा आहिनि। ऐं जेका ॻाल्हि तव्हां कई पुलिस जी सुस्ती वारी, यकीनन इन खे बि इंक्वायर कयो वेंदो, पर ही ऑल ऑफ अ सडन हिकिड़ो इंसिडेंट थियो, ज़मीन जो झेड़ो हो। अला न करे अहिड़े भलारे महीने में अहिड़ो को इंसिडेंट थिए न थियणु खपे हा, पर कंहिंजी बि सुस्ती हूंदी। जेकॾहिं पुलिस जी का कोताही हूंदी त यकीनन उन खे, जंहिंजी बि कोताही हूंदी उन खे सज़ा मिलंदी। ऐं असां उते स्पॉट ते जिते सरज़मीन आहे उते पुलिस मोकिली आहे, पिकेटिंग कराई आहे त वधीक को जानी नुक़सान न थिए।